त समूरी सिंध सकाफ़ती ईद जे वेझो अचण ते बहकी रही आहे। ॾींहंनि अंदरि स्कूलनि में सकाफ़ती तक़रीबूं थियनि पियूं त वरी रातिनि जो मच कचहरियुनि जा सिलसिला जारी आहिनि। वेझे माज़ीअ में धाड़ियल कल्चर जे करे ओताकूं ॼण त ख़तमु थी वियूं हुयूं, पर सकाफ़त जे ॾियारे जे मल्हाइजण जे करे ख़तमु थींदड़ ओताकुनि जूं रौनकूं ॿीहर बहाल थी वियूं आहिनि। सियारे जी थधिड़ियुनि रातिनि में शहर तोड़े बहिराणे जी ओताकुनि में थींदड़ सुगड़नि जी मच कचहरियुनि ऐं स्कूलनि में शागिर्दनि ऐं उस्तादनि पारां सकाफ़त खे भेटा ॾियण वारे अमल खे सिंध टीवी दुनिया खे ॾेखारे रही आहे, जंहिंसां सिंध जी अज़ीम सकाफ़त खे दुनिया पिणु ॾिसी रही आहे त सिंधी पंहिंजी सकाफ़त सां केॾी न मुहबत कनि था। सिंधी ॿोलीअ जे मयारी लहजे वारे इलाइक़े साहिती परगिणे जंहिंखे हाणे नौशरो फिरोज़ चइबो आहे, जो को बि शहर या ॻोठ अहिड़ो न आहे जिते रोज़ानी सकाफ़ती प्रोग्राम न थी रहिया हुजनि। स्कूलनि में मासूम गुल टोपी अजरक पाए ख़ूबसूरत फ़रिश्ता लॻी रहिया आहिनि, जेके रंग बिरंगी दुनिया खे अञा वधीक ख़ूबसूरत बणाए रहिया आहिनि। ॻोठ पिंजल मेमुण जे मेन प्राइमरी स्कूल में पिणु रंगारंगी तक़रीब थी, जंहिंमें मासूम शागिर्दनि ख़ुशियुनि विचां ख़ूबसूरत मंज़र पेश कया, जिन पंहिंजी सकाफ़त खे लफ़्ज़नि जी भेटा पिणु पेश कई। सिंध टीवी जा तमामु थोराइता आहियूं जो असांजे नए स्कूल में अची जो हुन तालीम खे गॾिजी करे गॾु खणी करे हिन जेको आहे सो ॾींहं खे मल्हाइनि पिया, त जीअं असांजी सिंध जी जेकी तालीम आहे उनखे उजागर करे सघनि। इन्हनि जेको आहे सो इहो अलम खणी इहो साबित कयो आहे त हू सिंधी क़ौम सां गॾु आहिनि। शुक्रगुज़ार सिंध टीवी चैनल वारनि जा जिन एजुकेशन हफ़्ता बि मल्हाया ऐं उन खां पोइ एजुकेशन जो वधि खां वधि साथ ॾिनो। तइलीम जे वाधारे लाइ सकाफ़त डे जारी रखियो। असांखे घुरिजे त असां तइलीम ते वधि में वधि ध्यानु ॾियूं। पंहिंजे असीं गीत ॻायूं सदा अॻियां तेजे सिर पिणु मायूं सदा। सकाफ़ती ॾींहं मल्हाइण में तमामु घणा ख़ुशि आहियूं ऐं पहिरां हिते को प्रोग्राम वग़ैरह न थींदो, हाणे हिते असां हर प्रोग्राम मल्हाईंदा आहियूं। ख़ासि करे सकाफ़त जो ॾियारो असां भरपूर नमूने सां मल्हाए रहिया आहियूं। असां सिंध टीवी थोराइता आहियूं ऐं सिंध टीवी जेको आहे सो तालीम लाइ तमामु घणो कमु करे रही आहे ऐं असां उमेद रखूं था त अञा वधीक तालीम जे तरक़ीअ लाइ तालीम जे वाधारे लाइ कमु कंदी। नौशरो फिरोज़ जे तारीख़ी ॻोठ सदूजा जे हायर सेकेंडरी स्कूल में सकाफ़ती तक़रीब थी, जंहिंमें इलाइक़े जे मुअज़्ज़िज़नि जावेद अली चांडियो, ख़ालिद हुसैन राजपूत, ग़ुलाम मोहम्मद कीरियो समेत सवे माण्हुनि शिरकत कई, जंहिंमें शागिर्दनि तक़रीरूं कयूं ऐं टेबलोज़ पिणु पेश कया। सॼी सिंध सकाफ़ती रंगनि में रंगजी 4 डिसंबर वारे सकाफ़ती ॾियारे खे शानदार ऐं भरपूर तरीक़े सां मल्हाइण जी तयारियुनि में मसरूफ़ आहे। साहिती परगिणे जे क़दीमी ऐं तारीख़ी ॻोठ सदूजा जे हायर सेकेंडरी स्कूल में सिंध टीवी नेटवर्क ऐं रोज़ानी जीजल पारां सकाफ़ती तक़रीब कराई वई, जंहिंमें आस पास जे सवे माण्हुनि ॻोठाणनि उस्तादनि ऐं शागिर्दनि सकाफ़ती वेस पाए शिरकत कई। सभ खां पहिरियां सिंध टीवी न्यूज़ जा लख थोरा जेके असांजे हिन प्रोग्राम में आया ऐं असांखे इन जो एहसासु जॻायूं त पंहिंजो 4 डिसंबर असां सां गॾिजी मल्हाईंदासीं इंशाल्लाह। स्पेशली मां रिक्वेस्ट कंदुसि पंहिंजे उस्तादनि खे ऐं पंहिंजो स्टूडेंट खे त तालीम ते वधि मां वधि ध्यानु ॾियनि ऐं पंहिंजे मुल्क जो पंहिंजे सिंध जो नालो रोशन कनि। असां तमामु ख़ुशि आहियूं त हीउ 4 डिसंबर ते सिंध वारनि जे लाइ सिंधी सकाफ़त जो ॾींहुं, ईद जो ॾींहुं ऐं तालीम जी भलाईअ लाइ ॾींहुं मल्हायो वञे पियो। स्कूल जे शागिर्दनि इन मौक़े ते न फ़क़ति सकाफ़त ते ऐं तालीम जे सुधारे बाबति तक़रीरूं कयूं, पर उन्हनि टेबलोज़ पेश करे झुमरियूं हणी पंहिंजी सकाफ़त सां प्यार जो इज़हार पिणु कयो। असांजे सिंध टीवी वारनि माण्हुनि खे हिकिड़ो प्लेटफॉर्म ॾिनो आहे या हुनखे सुजागी पैदा कई आहे। मां हुनखे मुबारकबाद पेश कयां थो। स्कूल जे उस्तादनि तोड़े मुअज़्ज़िज़नि सिंध टीवी नेटवर्क जी वाखाण कंदे चयो त सिंधी सकाफ़त खे मल्हाइण लाइ मौक़ो फ़राहम करे ॾियण वारो अमल साराह जोॻो आहे। फर्स्ट क्लास जस लाने साईं अब्दुल करीम जेको आहे सो राजपर साहब। सकाफ़त इंसानी हथनि मां पैदा थींदी आहे,
जेसिताईं असां पंहिंजी सकाफ़त खे ज़िंदा रखंदासीं त असां अॻिते पंहिंजी सुञाणप कराए सघंदासीं। भेरा सिटीअ जे ख़ानगी हारिस पब्लिक स्कूल में हिकु रंगारंगी तकरीब थी जंहिंमें तकरीबन सां गॾोगॾु टेबलोस पिणु पेश कया विया। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां जेके सिंधी माण्हू आहियूं उनजो कल्चर तमामु घणो रिच आहे, उनजी तहज़ीब तमामु घणी रिच आहे। अहिड़े तरीक़े सां असां चाहियूं था त असांजी तालीम बि रिच हुजे। 8 डिसंबर जो ॾींहुं असां ख़ुशीअ सां मल्हाईंदासीं छो त सिंध असांजो सूबो आहे, उनजे करे असांजो फ़र्ज़ु थिए त तमामु सुठे तरीक़े सां 4 डिसंबर जो ॾिणु मल्हायूं। मां तव्हांखे इहो चवणु चाहींदुसि त असांखे हिन ॾींहं जी एतिरी ख़ुशी आहे ॼण कंहिं मुस्लमान खे रमज़ान वारी ईद जी ख़ुशी हूंदी आहे। 4 डिसंबर जो ॾींहुं असां वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं ऐं हीउ जेको सकाफ़त ॾींहुं आहे असांजे ईद वांगुरु ई ॾींहुं आहे। सिंधी टोपी अजरक वारा जियन जीअं सिंध जी सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन, रहे सदा सिंधूअ जी झोली मारवड़नि जी मिठड़ी ॿोली, गली गली ऐं घर घर गूंजन सिंध अमर जा नारा नारा नारा, जिए सिंध वारा जियन, सिंधी टोपी अजरक वारा जियन। जन्म हुन जन्म लाइ वचन थो करियां, हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो करियां, मां जिथे बि हुजां, मां जिथे बि हुजां, ओ सिंध तुंहिंजो हुजां, हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो करियां। मैंने तिलूं ठंडा पानी पीती उन्हें की माँ मोटी खाए डबल रोटी पूछ गई उन्हें की मारस गई, डबल रोटी ताजी उन्हें की मारा। नौशरो फिरोज जे धरती पब्लिक स्कूल जा ॿारड़ा बि सकाफ़त जे ॾियारे खे मल्हाइण लाइ भरपूर तयारियुनि में मसरूफ़ आहिनि। जन पंहिंजे स्कूल में हिकु रंगारंगी तकरीब कई ऐं सिंध टीवी नेटवर्क जी साराह सां गॾोगॾु क़दीम सिंध जी अज़ीम सकाफ़त सां प्यार जो इज़हार कयो। सिंध जे माण्हुनि मां सकाफ़त जा रंग भरियल हूंदा हुआ। 5000 साल अॻु बि सिंध मां सकाफ़त जी संगत ईंदी हुई। 5000 साल अॻु बि सिंधी सभा जहिड़ा ई सुलझणा हूंदा हुआ। दोस्तो सिंध जी सकाफ़त क़दीम ऐं अज़ीम सकाफ़त आहे, छाकाणि सिंध जी सकाफ़त कई सदियूं पुराणी आहे। सिंध जी सकाफ़त दुनिया जी अज़ीम सकाफ़त आहे। सिंध में भिटाई जहिड़ा शाइर, दोदे जहिड़ा दिलेर ऐं सूफ़ी शाह इन जहिड़ा लीडर पैदा थिया आहिनि। हिन स्कूल में शागिर्दनि पंहिंजी सकाफ़त सां प्यार जो इज़हार कंदे अजरक टोपी ऐं सकाफ़ती वेस पहिरें क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणी दाद हासिल कयो। 4 डिसंबर असां क़ौमी ईद तौर ते मल्हाईंदा आहियूं ऐं पूरी क़ौम असां पाण में आहियूं। असां सिंध न्यूज़ जे वारे सां सॾ में सॾु ॾींदासीं। हर ज़िंदा क़ौम खे पंहिंजी सकाफ़त सां गॾियल ऐं लाॻापियल रहणु घुरिजे ऐं उनखे ज़िंदा रखण लाइ अहिड़ा ॾींहं सदाईं मल्हाइणु घुरिजनि। आख़िर में एतिरो चवणु चाहींदसि, सिंध समूरी सोन, सिंध सॼी सुरहाण, सिंध भिटाई घोट जी, सिंध सचल साण, मौजुनि भरियो महिरान, सिंधु वहे पियो सिंध में। जॾहिं ईदूं ईंदियूं आहिनि असां पंहिंजे ॿारनि में एतिरी ख़ुशी न ॾिसंदा आहियूं जेतिरी सकाफ़त जे हवाले सां ख़ुशी ॾिसंदा आहियूं। असां जस था ॾियूं। भिरा रोड जे हिकु ख़ानगी स्कूल में ॿारनि जी अलामती शादी कराइण सां गॾोगॾु सकाफ़त सां भरपूर प्यार जो इज़हार कयो वियो ऐं टेबलोस पेश कया विया। जिते सिंध जा शागिर्द, उस्ताद, सुगड़, सियासी समाजी माण्हू पंहिंजी सकाफ़त खे भेटा ॾेई रहिया आहिनि त उते वरी सिंध जा शाइर बि कंहिंखां पोइते न आहिनि रहिया। नौशरो फिरोज जे शाह लतीफ़ स्कूलिंग सिस्टम में साहिती परगिणे जे शाइरनि पंहिंजी अज़ीम ऐं शाहूकार सकाफ़त खे लफ़्ज़नि जी भेटा ॾिनी। ए सिंधू मां तुंहिंजा ई पियो गीत गायां, ए सिंधू मां तुंहिंजा ई पियो गीत गायां, ए धरती मां तुंहिंजो ई तुंहिंजो सदायां। ॿोलीअ ते सिरड़ो ॾेई यार छॾिबो, इन ई सां न को ॿियो लफ़्ज़ ॻंढिबो, हिन लाइ त हाज़िर जाना, सिंधी ॿोली मुंहिंजी मिठड़ी ज़ुबान। रूह में आहे राज़ असांखे, नंढनि वॾनि जो नाज़ असांखे, मारुनि जो अंदाज़ असांखे, मारुनि जो हर मान मञणो पवंदो, जियणो आहे जियणो पवंदो, सांगनि लाइ सिर ॾियणो पवंदो। कलंदर जी नगरी, भिटाईअ जी धरती, बिलावल भलारो, जिते छा इनायत, सकाफ़त सकाफ़त सॼी सिंध सकाफ़त, रहे शाल धरती सदाईं सलामत। के नायाब गोहर हिदायत जा हीरा, के नायाब गोहर हिदायत जा हीरा, भिटाईअ जे बेतन में रूमीअ जी राहत, सकाफ़त सकाफ़त सॼी सिंध सकाफ़त। पुछो मां छा आहे सकाफ़त सकाफ़त, चयई माखी ॿोली शराफ़त शराफ़त, चयई माखी ॿोली शराफ़त शराफ़त, मोहन जे मिटीअ जूं सदाऊं अचनि थियूं, मोहन जे मिटीअ जूं सदाऊं अचनि थियूं, उथो यार ॿीहर अॾियो नई अदावत,